नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में म्यूनसिपल कमेटी इंतज़ामिया पारां हफ़्तो जनरल सफ़ाई मुहिम जो आगाज़ कयो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी रिपोर्ट में। म्यूनसिपल कमेटी खिपरो जी इंतज़ामिया पारां हफ़्तो जनरल सफ़ाई मुहिम जो आगाज़ कयो वियो। म्यूनसिपल कमेटी खिपरो जे चेयरमैन मोहम्मद वसीम काइमखानी पारां ॿुहारी ॾेई सफ़ाई मुहिम जो आगाज़ कयो वियो। मुहिम शुरू कई है इन खिपरे शहर में, ख़ासि करे खिपरे शहर में जेका सफ़ाई कयूं पिया उन में असां जेका नई NIT कई है उन में असां डेवलपमेंट कमु शुरू कयूं था, उन में बि असांखे मदद मिलंदी। ऐं असां जेको डेवलपमेंट जो कमु शुरू कयो, ख़ासि करे जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट कराए पियो उन में बि असांखे इन मुहिम में मदद मिलंदी। त इन जे करे असां इन मुहिम जो फ़ाइदो वठूं पिया। इन में पब्लिक हेल्थ आहे, असां ही NIT ही सभु असांजी गॾिजी वई। असां इंशाल्लाह इन खिपरे शहर खे साफ़ सुथरो कंदासूं। सफ़ाई निस्फ़ ईमान आहे ऐं उनखे असांजो हाणे खिपरे जे शहरनि खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे जेके बि दुकानदार आहिनि उहे पंहिंजो किचिरो दुकान जो गॾु करे हिकिड़े हंधि क़ाबू कनि, हिकिड़े हंधि रखनि। उहो सुबुह जो जेॾी महिल बि टिमल भॻी अचे थो, जमादार अचे थो, उनखे हैंड ओवर कनि त उहो बहितरु थींदो। हिकिड़ी दफ़ा थी वञे नी वरी ॿिए खे तकलीफ़ न ॾियो। उनजी महिनत बि आहे। म्यूनसिपल कमेटी खिपरो जे चेयरमैन मोहम्मद वसीम काइमखानी जो चवणु त सफ़ाई अधु ईमान आहे ऐं हिन मुहिम जो मक़सदु शहर में अञा बि बहितर सफ़ाई जा इंतज़ाम करणु आहे। इन हवाले सां शहरी बि असां सां तावन कनि। ऐं हुन चयो त शहर में किथे नाली को टुटल आहे या कंहिं घटी में नाली ठहियल न आहे, उहा हिन NIT में कमु पिणु कराईंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।